जॾहिं हिन ज़मीन ते अल्लाह जे वली इमाम अली अलैहिस्सलाम जी आमद जो वक़्तु वेझो आयो त तारीख़ गवाह आहे त हीअ आमिल फील 11 रजब इमाम अली अलैहिस्सलाम जी वालिदा बीबी फातिमा बिन्त असद खाना काबा जे वेझो अचे थी ऐं दीवारे काबा ते हथ रखे चवे थी, हे अल्लाह पंहिंजे वलीअ जो ज़हूर फरमा। त बस दीवारे काबा जो खुलण थियो ऐं इमाम अली अलैहिस्सलाम जी वालिदा जो अंदर वञण थियो। इहो मंज़र हज़रत अब्बास इब्न अब्दुल मुत्तलिब परे खां ॾिसी रहिया हुआ। जीअं ई पाण ॾिठो त माण्हुनि खे रड़ियूं करे चवण लॻा त हज़रत अबू तालिब जी ज़ौजा खाना काबा जे अंदर हली वई आहे ऐं काबा जो दरवाज़ो खोले उन्हनि खे ॿाहिरि कढण जी कोशिश कनि था। हीअ ॻाल्हि मक्का खां पूरे अरब में फैलजण लॻी। माण्हू परे परे खां अचण लॻा त अबू तालिब जी ज़ौजा जंहिंजे पेट में ॿारु हो उहा खाना काबा जे अंदर, उहा बि दीवार मां। माण्हू खाना काबा खे खोलण जी कोशिश कनि पिया पर कंहिं खां बि अल्लाह जे घर जो दरवाज़ो न पियो खुले। उन वक़्तु पूरी दुनिया में 2 माण्हू मुतमिन हुआ, हिकु हज़रत अबू तालिब ऐं ॿियो अल्लाह जो रसूल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तारीख़ लिखियो त अरब जी सरज़मीन ते हिन खां पहिरियां एतिरी रश हिकु जॻह ते गॾु न थी हुई। बस तारीख़ 13 रजब 3 आमुल फील सभु खाना काबा खे ॾिसी रहिया हुआ त एतिरी देर में दीवारे काबा लुॾण लॻी ऐं उहो ई शुगाफ़ वरी ज़ाहिर थियो। सभु माण्हू हैरत सां ॾिसी रहिया हुआ। एतिरे में हज़रत अबू तालिब फरमाइण लॻा, ए मुहम्मद वञी ॾिस। अल्लाह जो रसूल पंहिंजे मुबारक क़दमनि सां खाना काबा जे अंदर जीअं ई पहुता त ॾिठो हिकु नूरानी ॿार जे नूर सां पूरो खाना काबा चमकी रहियो हो। पाण ॾिठो त इमाम अली जी वालिदा परेशान आहे। रसूलुल्लाह फरमायो, ए मुंहिंजी माउ, तव्हां परेशान छो आहियो? त बीबी फातिमा बिन्त असद फरमाए थी, ए मुंहिंजा पुट मुहम्मद, अल्लाह जीअं हिन ॿार जो ज़हूर कयो आहे उन वक़्त खां न ही ॿार रोए थो न खीर पीए थो। अल्लाह जे रसूल खिली जीअं ई ॿार खे झोली में खयो त उहो ॿार खिली पंहिंजूं अखियूं खोलण लॻो। अल्लाह जो रसूल इमाम अली अलैहिस्सलाम खे खणी ॿाहिरि अचनि था त सॼो अरब उन ॿार जो नूर ऐं फज़ीलत खे ॾिसी झूमण शुरू थी वञनि था ऐं माण्हू पाण में चवण लॻनि था त हिन जो नालो छा रखिजे। एतिरे में अल्लाह जो रसूल फरमाइनि था त ए इंसानो, हिन तरह सां अॼु खां पहिरीं कंहिं ॿार जी विलादत न आहे थी। हिन ॿार जी विलादत अली आहे, अफ़ज़ल आहे, आला आहे ऐं अल्लाह जी मर्ज़ी हीअ आहे त हिन ॿार जो नालो बि अली रखियो वञे, यानी उहा बुलंदी जंहिं बुलंदी ते को बि पहुची न सघे। बस फिज़ाउनि में अली अली जूं सदाऊं बुलंद थियण लॻियूं। एतिरे में जनाब अबू तालिब इमाम अली अलैहिस्सलाम खे खणी पंहिंजे घर जे तरफ़ वञी रहिया हुआ त कंहिं मुनाफ़िक़ चयो, हे अबू तालिब, छा उहा रस्म न कंदो जेका हर ॿार सां कई वेंदी आहे? वक़्ते में इहो रवाजु हो त पैदा थियण वारे ॿार ते नांग छॾींदा हुआ। अगरि नांग ॿार खे मारे छॾींदो हो त हू इहो सम्झंदा हुआ त हीउ ॿार पंहिंजे पीउ जी औलाद न आहे। पर अगरि नांग ॿार खे कुझु बि न कंदो हो त पोइ हू चवंदा हुआ त हीउ ॿार पंहिंजे पीउ जी औलाद आहे ऐं असांजे लाइ क़ाबिल इज़त थींदो। हज़रत अबू तालिब अल्लाह जे रसूल खे ॾिठो ऐं इमाम अली अलैहिस्सलाम खे ॾिठो ऐं हिकु जॻह ते इमाम अली अलैहिस्सलाम खे रखे चवण लॻो, खणी अच उन नांग खे जंहिं ते तूं फ़ख्रु कंदो आहीं। उहो नांग छॾियो वियो। जीअं ई इमाम अली अलैहिस्सलाम जे वेझो उहो नांग अचे थो त इमाम अली अलैहिस्सलाम पंहिंजे नंढनि हथनि सां नांग खे पकड़े चीरे छॾनि था। बस सभु माण्हू ज़ोर ज़ोर सां चवण लॻा त ॿार नांग खे चीरे छॾियो। अरबी ज़बान में नांग खे चवंदा आहिनि हैया ऐं कंहिं शइ खे चीरे फाड़ण खे चवंदा आहिनि दरा। त माण्हू परे परे खां चवण लॻा, हैया दरा, ॿार नांग खे चीरे छॾियो। इहो आवाज़ फिज़ा में फैलिजी वियो ऐं ईअं मालूम थियण लॻो ॼण को चई रहियो आहे, है दरा, है दरा, है दरा। हिन आवाज़ खे ॿुधी पाण जी वालिदा बीबी फातिमा बिन्त असद आसमान जी तरफ़ ॾिसी चवण लॻी, ही मुंहिंजो ॿारु हैदर आहे, उहो शींहुं जे नांग खे चीरे 2 टुकड़नि में फाड़े छॾियो। सलाम हुजे अल्लाह जे वली हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम ते, सलाम हुजे उन जी शिजाअत ते, सखावत ते, इमामत ते, सलाम हुजे हर उन शख़्स ते जेको इमाम अली अलैहिस्सलाम जी फज़ीलत ॿुधी ख़ुशि थींदो आहे।